अमनाबाद मामा के ख़बर ॾियूं हायर सेकेंडरी स्कूल जी शागिर्दियाणी खे मुबैना तौर हिसाइण ख़िलाफ़ शहरियुनि एहतजाज कयो। हायर सेकेंडरी स्कूल में शागिर्दियाणियुनि खे हिसायो वेंदो आहे। एहतिजाज कंदड़ शहरियुनि इहो इल्ज़ाम लॻायो आहे उस्तादनि खे हटाए नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं संदनि तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। एहतिजाज कंदड़नि इहो मुतालबो कयो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया अमनाबाद मां, जिते हायर सेकेंडरी स्कूल जी शागिर्दियाणी खे मुबैना तौर हिसाइण ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाज कयो आहे। शहरियुनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त हायर सेकेंडरी स्कूल में शागिर्दियाणियुनि खे हिसायो वेंदो आहे। एहतिजाज कंदड़ शहरियुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे उस्तादनि खे हटाए नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अमनाबाद जे हायर सेकेंडरी स्कूल जी शागिर्दियाणी खे मुबैना तौर हिसाइण ख़िलाफ़ शहरियुनि एहतजाज कयो आहे। शहरियुनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त हायर सेकेंडरी स्कूल में शागिर्दियाणियुनि खे हिसायो वेंदो आहे, उस्तादनि खे हटाए नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।